सिंध जे घरू खाते दहशतगर्दनि जे इलाज वारे केस में डॉक्टर आसिम ऐं ॿियनि खे क्लीन चिट ॾेई छॾी। एसएस न्यूज़ जे रिपोर्टर शाहिद कोराई मूजिबि सिंध जे घरू खाते पारां ज़ियाउद्दीन अस्पताल में दहशतगर्दनि जे इलाज वारे केस बाबति दहशतगर्दी टोड़ अदालत में दरख़्वास्त जमा कराई वई आहे, जंहिं में चयो वियो आहे त डॉक्टर आसिम ऐं ॿियनि ख़िलाफ़ के बि शाहिदियूं न मिलियूं आहिनि। सिंध जे घरू खाते केस वापसि वठण लाइ दहशतगर्दी टोड़ अदालत में दरख़्वास्त जमा कराए छॾी आहे, जंहिं में चयो वियो आहे त जांच ऑफिसर सबूत न हुजण सबबि शुरुआती मरहले में केस खे ए क्लास में तब्दील करे छॾियो हो। अदालत घरू खाते जी दरख़्वास्त ते धुरियुनि खे नोटिस जारी कंदे मार्च जे ॿिए हफ़्ते में जवाब तलब करे वरितो। वाज़े रहे त ज़ियाउद्दीन अस्पताल में दहशतगर्दनि जे इलाज जो केस 2015 में रेंजर्स जी फ़रियाद ते दाख़िल कयो वियो हो, जंहिं में डॉक्टर आसिम, अनीस काइम खानी, कादिर पटेल, वसीम अख्तर, रऊफ़ सिद्दीकी, उस्मान मौज़म ऐं सलीम शहज़ाद खे बि नामज़द कयो वियो हो।